हजरत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह इन जो जोर से था मलायूं पिया हिकड़ो मानू आयो जैसे मुझे पुत्र थे केस हलियो आ फाही जी सजा आई आ मौत जो आर्डर अची वियो आ उनखे काल कोठड़ी मौत वारी में भी शिफ्ट कयो थने सही मां कसम तो खणा मुझो पुत्र बेटो ही आ अल्लाह वास्ते मुझी मदद कयो अखियुनि मां गोड़ा वन था हमरा मुझे अखियुनि जे साम्हूं जी ॻाल्हि सुभान अल्लाह हज़रत साईं नमाज़ पढ़ाइण ॾेढी ते वञनि पिया हवेली शरीफ़ ॾे ॾेढी ते बीठा हुजनि त बस न अचे इहो पटको लाहे रखियो ऐं अखियुनि मां गोड़ा वहनि पिया हज़रत साईं ने फरमाइश त सच ॿुधाए तुंहिंजो पुटु ॾोही आहे बेॾोही आहे पी आई मथां रखणी करी सच सही सच्ची ॻाल्हि मूंखे ॿुधाए चईसि मूंखे कसम अल्लाह जी ज़ात जो तूं अल्लाह जो वली आहीं कूड़े ते रब जी लानत आहे मां सच थो ॿुधायां मुंहिंजो पुटु बेॾोही आहे मां तव्हां वटि वाहर सम्झी आयो आहियां अल्लाह वास्ते दुआ जा हथ खणो हज़रत साईं दुआ जा मां पाण ॾिठो साईं जे अखियुनि मां लुड़क वहनि पिया मुंहिंजा मौला हिन जो बच्चो बेगुनाह फाही जे घाट में अची वियो ओ मुंहिंजा मौला हिन जे बच्चे खे आज़ाद कर सुभान अल्लाह कसम रब जी ज़ात जो हफ़्तो मस गुज़रियो उहो माण्हू उन पुट खे वठी साईं जन वटि हाज़िर जैसे वो जो फरियादी हुयो न उन्हें फरियादी वही वकील के चयो तो मां मुझो यो मानू डोही ना है जज वट हली तू मुझो बयान रिकॉर्ड करा दियो मुझो मानू डोही ना है इने के मु माफ कयो यो मुझो डोही ना है इने के आजाद कयो सुभान अल्लाह वकील जो तुझे दिमाग खराब थियो है छा हेतरा मुके लख रुपया तो दिना है ने केस हली वियो तुझे हक में फतवा अची वई केस फाइनल थी वियो हाने तू किए तो ये चवी चिन्ह बाबा खून मुझो थियो है ना फरियादी मां है ना वकील तू तुझो छा तो वने इहो मानू मुझो डोई सही वरी नए सिर हाज़िरी लॻरायूं उन हाज़िरी ते विया जज वटि वकील बीच ॻाल्हायो सही मुझो जेको मुवक्किल आयो चए तो इहो मुझो